बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजी सिंध में असांजी पढ़ियल लिखियल नयाणियुनि जो किरदारु हमेशह अॻिभरो रहियो आहे। जीअं त कलो के कराची वारे एहतियात में जेकी सराफ़ा एहतियात कयूं असांजी सिंध जी नयाणियूं, जंहिंमें रोमा सां चांडियो जी जेकी तज़लील कई आहे पुलिस, असां उनजी पुरज़ोर मुखातिबा कयूं ऐं उन सिलसिले में असीं उन न्याणी जेकी असांजे सिंध जे नाले वारे जामी चांडियो जी न्याणी आहे, साईं जामी चांडियो जो किरदारु असांजी सिंध जे लाइ उनजी अनेक ख़िदमतूं ऐं न्याणी जी अहिड़ी क़िस्म जी तज़लील जे सिलसिले में असांजे सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में अदालती कार्रवाइयुनि जो मुकमल बाइकाट थियो आहे ऐं असीं पुरज़ोर आई जी सिंध वज़ीर आज़म पाकिस्तान खां स्पेशली इन जी पुरज़ोर मुतालबो था करियूं। इन सिलसिले में इन जी इंक्वायरी कई वञे, न्याणी सां थियल ज़्यादती जो इंसाफ़ कयो वञे। जेकॾहिं उन न्याणी सां इंसाफ़ न थियो, असीं वकील, असीं सिंध जी अवाम, असीं असांजो पढ़ियल लिखियल असांजी सिविल सोसाइटी भरपूर एहतियात कंदासीं ऐं जेकॾहिं इंसाफ़ असांखे न मिलियो त इंशाअल्लाह इहो सिंध लाइ ताईं दाइरो वधंदो।